जी हाँ बिल्कुल सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ऐं करप्शन ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां एहतिजाजी रैली कढी। हिन वक़्तु सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी हेड ऑफिस ॾाढो धरणो हुयो आहे। हिन धरणे में मुख़्तलिफ़ सियासी समाजी पार्टियुनि जा अॻुवाणनि सां गॾु सिविल सोसाइटी जा अॻुवाण पिणु मौजूदु आहिनि। वॾे तइदाद में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा जेके अॻुवाण आहिनि हिन धरणे में मौजूदु आहिनि, जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ ॾारींदड़ नारेबाज़ी करे रहिया आहिनि। सरापा एहतिजाज बणियल जेके सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवाण आहिनि उन्हनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त साल 2024-2025 जी जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन त टेस्टूं थियूं उन में मेरिट जो क़त्लेआम कयो वियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ रिश्वत ऐं सियासी सिफ़ारिश एवज़ जेके आर्डर आहिनि उहे ॾिना विया आहिनि। जॾहिं त मेरिट जी लताड़ सबबि ख़ासि करे ग़रीब तबिके सां सलाहियल जेको शागिर्द आहे उनखे मुकमल तौर ते नज़र अंदाज़ कयो वियो आहे, जंहिंजी हू सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। जॾहिं त हुनजो चवणु आहे त मुख़्तलिफ़ जेका मुल्क आहिनि उन्हनि में जेकॾहिं हिकिड़ो पेपर आउट थिए थो त उतां जी यूथ निकिरे थी ऐं उनजो नोटिस वरितो पियो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेका सरेआम मेरिट जी लताड़ थी आहे उन ख़िलाफ़ हू गुज़िरियल केतिरे अरसे खां सरापा एहतिजाज बणियल आहिनि, पर उनजो कंहिं बि अञा ताईं नोटिस न वरितो आहे। हुननि मुतालबो कयो आहे सिंध सरकार खां त साल 2024 साल 2025 जा जेके नतीजा आहिनि उहे फौरी तौर ते रद्द करे ॿीहर उहे जेके इम्तिहान आहिनि वरिता वञनि त जीअं मेरिट ते ईंदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे नौकरियूं मिली सघनि। जॾहिं त हिननि जो धरणो हिन वक़्तु बि जारी आहे। धरणे में मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके अॻुवाण आहिनि उहे पिणु मौजूदु आहिनि। जी